इमरान खान जे ऐलान ते सिजावल में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवाननि तोड़े कारकुननि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो सख़्त नारेबाज़ी। तफ़सीलन मूजिब मौजूदा हुकूमत पारां महांगाई करण ऐं फौरी नई इलेक्शन कराइण लाइ ॿियनि शहरनि जियां इमरान खान जे ऐलान ते मेन पार्क सिजावल वटि पाकिस्तान तहरीक इंसाफ जे हैदराबाद रीजन अॻवान अब्दुल रहमान मुल्ला, ज़िले सदर एडवोकेट ज़ीशान ख्वाजा, एडवोकेट इमरान शाह बुखारी, राजा शोरो मुमताज शाह बुखारी, यूथ विंग जे मोहम्मद सलीम, काशिफ तहीम रज़ा खत्री समेत समेत कारकुननि जो एहतजाज ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे धरणो हणी हुकूमत खां फौरी इस्तीफ़ा ऐं आम चूंडूं कराइण जो मुतालबो कयो वियो। एहतजाज में शामिल कारकुननि हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई।